अस्सलाम वालेकुम नाज़रीन, असां हिन वक़्तु मौजूद आहियूं अमरीकी वफ़ाक़ी दारुल हुकूमत वाशिंगटन DC में अमरीकी सदर जी रहाइशगाह वाइट हाउस जे ॿाहिरां तव्हांखे ख़बर हूंदी त अॼु अमरीका जी गादी वारे हंधि वाशिंगटन DC में जेको हिकिड़ो थिंक टैंक आहे यूनाइटेड स्टेट्स इंस्टीट्यूट ऑफ पीस, उनमें अॼु पीस बोर्ड जो पहिरियों इजलास थी रहियो आहे। पीस बोर्ड जे बारे में तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त इहो उहो बोर्ड आहे जेको अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप साहब ऐलान कयो हुयो पंहिंजे 20 नुकाती एजेंडा जेका हुन ॾिनी हुई, जेका गज़ा जे अंदरि अमन जे हवाले सां जेको 20 नुकाती प्रोग्राम ॾिनो हुयो, उन में हिकिड़ो जेको नुक़्तो हुयो उहो बोर्ड ऑफ पीस जे बारे में हुयो। उहो बोर्ड ऑफ पीस जेको जंहिंजो अॼु हिते पहिरियों इजलास आहे, उनमें बकौल अमरीकी सदर जे त 59 मुल्कनि जेको आहे उन ते सहियूं करे वरितियूं आहिनि, जंहिंमें पाकिस्तान बि शामिल आहे, जॾहिं त सऊदी अरब, कुवैत, कतर, UAE तुर्की समेत मिडल ईस्ट जा काफ़ी मुल्कनि में शामिल आहिनि। मिडल ईस्ट मां ईरान उन में शामिल न आहे, पर ख़ुदि पाकिस्तान हिंदुस्तान उन में शामिल न आहे, चाइना उन में शामिल न आहे, रूस उन में शामिल न आहे। पर उन सां खां अलावा जेका इंट्रस्टिंग ॻाल्हि आहे त यूरोप जा जेके अहम मुल्क आहिनि, यानी जर्मनी, फ्रांस, बर्तानिया, उहे उनजो हिसो न आहिनि। ऐं उन सां गॾोगॾु जेको कैनेडा जेको अमरीका जो तमामु वेझो इतिहादी सम्झो वञे थो, उहो बि उनजो हिसो न आहे, छाकाणि त कैनेडा जे प्राइम मिनिस्टर खे जेका दावतनामो मोकिलियो वियो हुयो, उहो दावतनामो अमरीकी सदर पोइ वरी वापसि वठी छॾियो हुयो। त उन बोर्ड ऑफ पीस जी अॼु पहिरियों इजलास हिते थियो आहे। उनखे अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप जेको आहे उहो ख़िताब कयो आहे उनजे बकौल त सऊदी अरब, कुवैत, कतर समेत उज़्बेकिस्तान समेत केतिरनि मुल्कनि जेको आहे $7 अरब खां वधीक जेका आहे उहा हिन बोर्ड ऑफ पीस खे इमदाद ॾियण जो ऐलान कयो आहे। ऐं उन सां गॾोगॾु हुननि इहो बि ऐलान कयो त अमरीका जे पारां हिन बोर्ड ऑफ पीस लाइ $10 बिलियन जेको आहे उहे मुख़्तस कया वेंदा। इहो अॼु जी डेवलपमेंट आहे। बोर्ड ऑफ पीस जे हवाले सां तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त इहो उन 20 नुकाती प्रोग्राम जो हिसो आहे जेको डोनाल्ड ट्रंप गज़ा में अमन जी बहाली जे लाइ जेको ॾिनो हुयो। ऐं हुनजो चवणु इहो आहे त इहो बोर्ड ऑफ पीस जेको आहे उहो गिरियल क़ौमुनि सां गॾु कमु कंदो, नेटो सां गॾु कमु कंदो ऐं ॿियनि जो इंतिराह जा इदारा आहिनि उन सां गॾु कमु कंदो। पर हीउ पंहिंजी नोयत जो हिकिड़ो निरालो इदारो हूंदो जंहिंजो मैंडेट UN खे न हूंदो, पर हीउ बोर्ड ऑफ पीस जंहिंजो सरबराह जेको आहे डोनाल्ड ट्रंप साहब पाण आहे, उहो फ़ैसिला कंदो ऐं उहो दुनिया जे अंदरि जिते जिते पीस यानी अमन जी बहाली जे लाइ चाहींदो उते पंहिंजो किरदारु अदा कंदो। हिन बोर्ड जे हवाले सां ॿियो जेको अहम नुक़्तो आहे उहो आहे स्टेबलाइज़ेशन फोर्स जेको आहे, यानी हिकिड़ी फ़ौज ठाही वेंदी जेका उन्हनि इलाइक़नि में वञी पंहिंजो किरदारु अदा कंदी जंहिं इलाइक़नि में विगोड़ हूंदा। ईअं गज़ा जे अंदरि जेको उन जो पहिरियों टेस्ट आहे, उनजे लाइ जेको आहे इंडोनेशिया समेत ॿियनि केतिरनि मुल्कनि जेको आहे फ़ौज पंहिंजी ॾियण जो ऐलान कयो आहे। पाकिस्तान थोरो जो अञा ताईं इहो ऐलान न कयो आहे त हू पंहिंजो पंहिंजी फ़ौज गज़ा में मोकिलींदो या न, पर पाकिस्तान हिन बोर्ड ऑफ पीस जो बुनियादी मेंबरनि में शामिल आहे। ॾिसिजे त अॻिते छा थींदो। प्रेसिडेंट ट्रंप जेका अॼु पंहिंजी स्पीच कई, उन स्पीच में जिते हुन जेको तारीफ़ करायो जेके हुते मौजूदु जेके मुल्कनि जा सरबराह हुआ, उनमें पाकिस्तान जे वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी हुन काफ़ी तारीफ़ कई। ऐं उन सां गॾोगॾु हुन पाकिस्तान जे फील्ड मार्शल जनरल आसिम मुनीर जो बि नालो खणण खां सवाइ उनजो उहिदो जो ज़िक्र कयो ऐं हुन चयो त उहो तमामु बहादुर माण्हू आहे। ऐं उन सां गॾोगॾु हुन पाकिस्तान जी तारीफ़ कई ऐं साॻिए वक़्तु पहिरियों दफ़ो हुन पाकिस्तान सां गॾोगॾु मोदी साहब जी बि तारीफ़ कई। काफ़ी अरसे खां वठी हू मोदी साहब जी तारीफ़ न कंदो हुयो, सिर्फ़ु पाकिस्तानी लीडरशिप जी तारीफ़ कंदो हुयो। पर हिन भेरे जीअं त तव्हांखे ख़बर आहे त हिंदुस्तान ऐं अमरीका जे विच में जेको ट्रेड डील आहे उहा फाइनलाइज़ थी वई आहे, तंहिं करे हिन भेरे हुन मोदी साहब जी बि काफ़ी तफ़सीली तारीफ़ कई ऐं हुन चयो त हू बि तमामु सुठो माण्हू आहे। बहरहाल ऐं हुनजो चवणु हो त मोदी साहब अॼु हीउ ॾिसे थो वेठो हिंदुस्तान, चाइना, रूस, बर्तानिया, जर्मनी ऐं इंग्लैंड जेके आहिनि उहे हिन बोर्ड जा मेंबर न आहिनि। ईरान बि हिन बोर्ड जो मेंबर न आहे, पर बाक़ी दुनिया जा जेके 59 मुल्क बकौल सदर ट्रंप जे उहे हुनजा मेंबर आहिनि। ॾिसिजे त इहो बोर्ड अॻिते हली छा कंदो। पाकिस्तान जा तमामु वॾो मुश्किल मसइलो बनल आहे। जेकॾहिं पाकिस्तान पंहिंजूं फ़ौजूं जीअं सदर ट्रंप चाहे थो पंहिंजूं फ़ौजूं मिडल ईस्ट में मोकिले थो त पोइ पाकिस्तान जे लाइ तमामु वॾा मसइला थींदा। जेकॾहिं नथो मोकिले त ज़ाहिर आहे त सदर ट्रंप नाराज़ थींदो। इहे ॿई जेके सूरत हाल आहे पाकिस्तान जे लाइ तमामु ॾुखी आहे। तौर जो पाकिस्तान अञा ताईं उन हवाले सां का ॻाल्हि न कई आहे। तौर जो पाकिस्तान जे परॾेही खाते वाज़े चयो आहे त पाकिस्तान उन हवाले सां पंहिंजूं रेड लाइन्स क्लियर करे छॾियूं आहिनि ऐं उन रेड लाइन्स में बिल्कुलु वाज़े आहे त पाकिस्तान जेको आहे हमास सां पंहिंजो कंहिं बि जंग में पाकिस्तान पार्टिसिपेट न कंदो। बहरहाल ॾिसिजे छा थो थिए। असां तव्हांखे वाशिंगटन DC मां अपडेट कंदा रहंदासूं। फयाज़ नाहिद, WTN ब्यूरो चीफ, वाशिंगटन DC।